अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम से गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। असांजो अॼोको प्रोग्राम अॼु सिंध जे हिकिड़े क़दीम ॻोठ मियां साहिब में ही प्रोग्राम थी रहियो आहे। असां सां अॼु जेके सिंध जा भलोड़ सुघड़ गॾु आहिनि, उन्हनि में सलात जेका तंज़ीम ठही आहे सुघड़नि जे हवाले सां, उनजो बानी आजिज़ रहमतुल्लाह लाशारी साहिब जन आहिनि। ऐं उनखां अलावा हिन सिंध जो ॿियो वॾो नालो सुघड़ाइप में तमामु घणी सुञाणप रखंदड़ उस्ताद सुघड़ सॾजंदड़ बहार अली बहार फ़क़ीर गॾु आहिनि। उनखां अलावा नाले वारो सुघड़ गुल हसन गुल मलक गॾु आहिनि। उहे ॿोली जा वारिस सॾाईंदड़ सुघड़ उन ॿोली जी केतिरी वारसी करे सघिया आहिनि? छा उहा ॿोली सिंध में जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि में जेके ॻोठाणा माण्हू आहिनि उन्हनि वटि ॿोली में बिगाड़ न आयो आहे? उहे वाक़ई सिंधी निजी ॻाल्हाइनि पिया या उते बि बिगाड़ आयो आहे? जेकॾहिं बिगाड़ आयो आहे त उहे ॿोली जा वारिस कीअं आहिनि, उन्हनि ॿोली जो केतिरो तहफ़ुज़ कयो आहे? उन हवाले सां अॼु असां मौजूदु सुघड़नि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम साईं। गुल हसन, तव्हां इलाही अरसे खां वठी सुघड़ाइप कंदा पिया अचो, ॿोली जा वारिस बि सॾायो पिया तव्हां तंज़ीम उठायूं आहिनि, तव्हां मुख़्तलिफ़ फोरम ते इहा ॻाल्हि कई आहे त जेका असां ॻाल्हि कयूं था, असां जेका जुमिला ॿुधायूं था, असां जेका पंहिंजो फ़न ॿुधायूं था, उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधी ॿोली जी ॻाल्हि आहे, सिंधी अदब जी ॻाल्हि आहे ऐं सिंधी ॿोली जी वारसी जी ॻाल्हि आहे। तव्हां सिंधी ॿोली जी केतिरी वारसी करे सघिया आहियो? उहा ॿोली त ॻोठनि में हाणे नज़र नथी अचे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अज़हर साईं, जीअं ॿोलीअ जी वारसी जी ॻाल्हि कई आहे, तव्हां बि ॻाल्हि कयो पिया, ऐं खोड़ सारा जेके पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु करनि था सिंधी माण्हू, ऐं उहे बि महसूस भी करनि था, चवनि बि था, ऐं सिर्फ़ु सुघड़ कोन था चवनि त असां ॿोलीअ जा वारिस आहियूं। असांखे जेको आहे उहे जेके ॿोलीअ सां प्यारु करनि था, मोहबत करनि था, ऐं ॿोलीअ खे सम्झनि था, ऐं उहे ख़ुदि महसूस था करनि त ॿोलीअ जा वारिस सुघड़ आहिनि ऐं सुघड़ ई ॿोली खे सम्झनि था। त ताज़ो मुंहिंजी हाणे ॻाल्हि ॿोल थी, होॾे फ़ोन आई त हुननि ॿोली मुतलिक़ ॿुधायो त ॿोलीअ खे मुख़्तलिफ़ जेको आहे बिगाड़ियो थो वञे अख़बारुनि में या जेको चैनलनि ते जेको ॻाल्हायो वञे थो। मां इहो हिकिड़ो हवालो ॾिनो, ख़बरूं ॿुधियूं पिए, ऐं उते हिकिड़ी माई ख़बर पढ़ी रही त फलाणे जे घर खे बाहि लॻी ऐं उनजो तलु लफ़्ज़ आहे तलु सड़ी वियो, यानी सभु कुझु सड़ी वियो, पर उहा माई चवे पई त उनजे घर खे बाहि लॻी तलो सड़ी वियो। हाणे केॾी हिकिड़ी जेको आहे ग़लति तलो, इहे माण्हू यानी कुफर वारी ॻाल्हि करणी आहे। त उहा ॻाल्हि मां हुन सां ॻाल्हि कई उते, जॾहिं ॿोलीअ जो ॾियाड़ो, माना उनजे इन तलो सड़ण मां इहो पियो महसूसु थिए ॿोली हुनखे कोन अचे पई, हू हुनखे ॿोली न पई अचे। जी जी, उहो अलाह माना हिकु अलाह जे नाले सां तव्हां मनसूब था सम्झो? जी जी जी, माना उहो महसूसु पियो थिए माण्हुनि खे। जी जी, तलु लफ़्ज़ आहे, तुल यानी सभु कुझु, तलु सिंधी ॿोलीअ में आहे तलु यानी सभु कुझु, उनजो जेको आहे ख़तमु थी वियो, ईअं चवणु खपे। पर हू माई चवे पई त तलु यानी अलाह ताला, जीअं असां चवंदा आहियूं त उते अलाह जेको लफ़्ज़ जेको आहे ऐं अलाह, इन में फ़र्क़ु आहे न। त इन में जेको उनजी निशानदी जेको आहे त उहा बि सुघड़ हिकिड़े कई, ऐं उहा जेको आहे तमामु जेको सुठो हिकिड़ो मौक़ो मिलियो। ॾिसो, मुंहिंजो पुछण जो मक़सदु आहे त तव्हां हिकिड़ी मीडिया जी ॻाल्हि था कयो, की हिकु सिंधी चैनल जी ॻाल्हि था कयो, हिकु सिंधी अख़बार जी ॻाल्हि था कयो। मां मिसाल थो ॾियां, हिकिड़ो जेको आहे त तव्हांखे हिकिड़ो हवालो थो ॾियां पियो त जेको आहे मीडिया ते न, ईअं न त सिर्फ़ु जेको आहे उन हिकिड़ी माई ग़लती कई, इहे बिल्कुलु जेको ॿोली खे बिगाड़ियो थो वञे। ऐं ॻाल्हाइण जे हवाले सां बि मां हिकिड़ो मिसाल ॾियां, काफ़ी जेको आहे असांजा दोस्त या नौजवान जेके शहरनि में रहनि था पिया, ऐं ॿोली उनखे ॼण त विसरी वई आहे। मां पाण उस्ताद आहियां, HST आहियां, हाई स्कूल में जेको आहे नए जी सिंधी बि पढ़ाईंदो आहियां। हाणे उते हिकिड़ो सबक़ु आहे गंजे टकर जो सैर। हाणे गंजे टकर सैर जेको आहे उते बिल्कुलु जेको आहे उहे ॿाराड़ी वारा छोकिरा त आराम सां पढ़ी वेंदा आहिनि, पर शहर वारे छोकिरे लाइ उहो सबक़ु ॾाढो ॾुखियो थो अचे। ऐं काफ़ी जेको आहे उन में खोड़ अहिड़ा जेके जुमिला आहिनि, ऐं जेको शाह साईं जा लफ़्ज़ जेके उते उन पंहिंजे शहर में इस्तेमालु आहिनि, ड्रामण, ड्रभूर, जेको गांगियूं, हाणे इहे गम, गंढीर, हाणे इहे लफ़्ज़ जेके आहिनि न उहे शहर वारे छोकिरे खे नथा अचनि। त इन जो सबबु इहा त ॿोली जेको आहे ॿाराड़ियुनि में रही आहे, सुघड़ ॿाराड़ी में आहे, ऐं उहे सुघड़ जेके आहिनि उताकूं जेके सुघड़नि जूं बरसलियूं हूंदियूं, ऐं हू ॿोली खे जेको आहे पंहिंजी खे जेको आहे अॻिते जेको आहे त तरक़ी वठाइनि पिया। ऐं पर उताकूं हाणे ॾींहों ॾींहुं जेको उताकूं बि ख़तमु थी वियूं आहिनि। हिकिड़े सबक़ जी ॻाल्हि कयो था, गम गंढीर, ॿारेड़ी जो शागिर्द पढ़ी सघे थो, हुनखे सम्झी सघे थो त हीअ गम गंढीर छा आहे।
पर मां हीअं थो पुछणु चाहियां त जेका ॿोली आम तरह सां ॻाल्हाई वञे थी उन में इलाही सारो बिगाड़ अची वियो आहे। हाणे जेके ॻोठनि में ॿोली ॻाल्हाई थी वञे उन्हीअ में तमामु घणो बिगाड़ आहे। तव्हां किताब जो हिकिड़ो सबक़ु त ॻोठाणो पढ़ी वियो, उनखे उन ॻोठाणे शागिर्द सम्झो बि सही, पर ॻोठाणी ॿोली में बिगाड़ पियो अचे। तव्हां सिंध ॿोली जा वारिस था सॾायो, ॻोठनि में रहो था, इन झलगार खे कीअं रोकींदो? हा, इहो ई सबबु आहे न त हीअ असांजी सलाद मैदान में आई आहे ऐं हिन सलाद जे लाइ जेको आहे ऐं हर ॻोठ में जेको हीउ तमामु जेको आहे पूरी सिंध जा सुगड़ हिते पहुता आहिनि ऐं असांजी जेको आहे 9 सालगिरह सलाद जी ऐं उन मौक़े ते पूरी सिंध जा जेको आहे असांजा सुगड़ जेकी बाडी जुड़ी आहे असांजी ऐं उहे जेको हलफ़ खणंदा, उन सां गॾोगॾु लाड़काणे डिवीज़न जा ऐं जेको 5 उहिदेदार हर ज़िले में उहे ज़िले जी जेको आहे उहे बि हिते हलफ़ खणंदा। उन सां गॾोगॾु बलोचिस्तान जा सुगड़ बि पहुता आहिनि। डॉक्टर दाद मोहम्मद बिरोही साहिब जेको आहे किताबु लिखियो आहे सिबीअ जी ॿोली, उन में जेको आहे उन लिखिया आहिनि सिंधी ॿोलीअ जा 12 लहजा। ऐं असां चई ईअं न सिर्फ़ु जेको आहे त असां सिर्फ़ु सिंधी ॿोली खे चऊं त सिंध में ई ॻाल्हाई वञे थी, उहा सिंधी ॿोली आहे, पर असांजी सिंधी ॿोली ॿियनि सूबनि में बि ॻाल्हाई वञे थी। ऐं होॾे जेको आहे त सराइकी पट्टी जेको आहे पंजाब ॾे ऐं उहो जेको आहे उते बि सिंधी ॿोली ॻाल्हाई वञे थी, बलोचिस्तान ॾे जेको आहे सिंधी ॿोली ॻाल्हाई वञे थी। 12 लहजा जेको आहे डॉक्टर साहिबु लिखिया आहिनि। हाणे उन में हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां त यार काल्ह मूं अव्हांखे शिकारपुर में ॾिठो हो, काल्ह मूं अव्हांखे शिकारपुर में ॾिठो हुयो, काल्ह मूं अव्हांखे शिकारपुर में ॾिठो हुओ। हाणे हुयो हुओ, हाणे इन जो जेकॾहिं मज़दर ठाहींदासीं त हुयणु लफ़्ज़ कोन थो ठहे, हुअणु बि इस्तेमालु थियो आहे, पर मयारी जेको हुआ जे लिहाज़ सां हुअणु आहे। यानी मयारी काल्ह अव्हांखे शिकारपुर में ॾिठो हो, यानी हिकिड़ो मां मिसाल थो ॾियां त हाणे अहिड़ा खोड़ लॼा आहिनि। मां जेको आहे त शिकारपुर खां ई कुझु साल थींदा ऐं करमपुर तरफ़ वञी रहियुसि, कंहिं गाॾीअ में वेठुसि, हिकिड़ो मूंसां भर में दोस्त वेठो, उन का शइ वरिती ऐं मूंखे चए पियो, चएसि खायो, त मां चयो न साईं तव्हां खाओ। पोइ मां हुनखे चयोसीं तव्हां कश्मीर जा आहियो छा? त हुन चयोसीं तव्हां मूंखे किथां सुञाणो पिया? त यानी खायो ऐं खाओ, लफ़्ज़ असुल खाओ आहे ऐं हू खायो। हाणे इन जे करे बिगाड़ आयो आहे ॿोली में। हिकु त हू जेको आहे 3 सूबनि जो संगम आहे, बलोचिस्तान होॾां जेको आहे पंजाब सिंध जेको आहे, 3 सूबा जा। हाणे उतां वारा ऐं असांजो जेको ज़िलो जैकाबाद आहे, हीउ शिकारपुर जेको आहे, ऐं उन में जेको मयारी लहजो जेको आहे किताबनि में जेको आहे अचे, पर हाणे किताबनि में बि मोहतरम साईं ॿुधाईंदो, उन में बि असांखां जेको आहे उहे जेको ॿोली जा माहिर आहिनि, उते बि माना जेको आहे त उनखे जेको निसाब में जेको जेके सबक़ रखनि था उन में बि वॾो बिगाड़ आयल आहे। ऐं मां चवां थो त बिल्कुलु जेको सुगड़ ॿोली जा वारिस आहिनि ऐं सुगड़नि जी कचरियुनि खे आम कयो वञे ऐं बिल्कुलु ॿोली जेको आहे दुरुस्त थी वेंदी। अॼु साहिबु गुलशन ॻाल्हि थो करे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा हुओ या खायो या खाओ, इहो हिकिड़ो लहजे जी तब्दीली त ज़रूरु थी सघे थी जी। इनखे असां ॿोली जो बिगाड़ न चवंदासीं, इहो लहजे जी तब्दीली आहे या इहो हिकिड़ो अलॻि क़िस्म जो जेके ईअं चऊं त इहो तलफ़ुज़ आहे, उन्हनि जो ॻाल्हाइण जो उहो हिकिड़ो अंदाज़ आहे, त उहो मुंहिंजे ख़्याल में दुरुस्त रहंदो। ॿोली जो बिगाड़ हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, सुगड़ रुगो कचारी कयूं, इहे अहिड़े क़िस्म जूं महफ़िलियूं मचायूं, सुगड़ कचारी मच कचारी ॿियो टियों इहो अजरक कुलनि ते छंडे शहपुर वटे निकिता वञनि, पंहिंजो पाण खे दिलि खे आथत ॾींदा, ख़ुशी महसूसु कंदा वञनि। का ॿोली जी ख़िदमत त हिन सां कोन थी, ॿोली जो को तहफ़ुज़ त न थियो। गुलशन इन ॻाल्हि जी वज़ाहत न करे सघियो या शायदि हुन मुंहिंजो सुवालु न सम्झो, ॻोठनि में बि ॿोली जो बिगाड़ थिए पियो जी। उन हवाले सां सुगड़ कहिड़ो किरदारु पियो अदा करे? तव्हां गुलशन जेका ॻाल्हि कई तव्हां सम्झो था त असल में छा आहे त इलाक़ाई उत्तर आहे, लाड़ आहे, थर आहे, काछो आहे, कोहिस्तान आहे, उते इलाक़ाई माण्हू जेके रहनि था उन्हनि जी इलाक़ाई ॿोली पंहिंजी जाइ ते आहे, पर सिंधी ॿोली जो जेको हिन वक़्तु बिगाड़ आयो आहे, मां सम्झां थो त सभ खां वधीक इन में इलेक्ट्रॉनिक मीडिया जो किरदारु आहे। त माण्हू मुख़्तलिफ़ ॾेही तोड़े परॾेही चैनल ॾिसनि था ऐं उहे चैनल ॾिसण सां सिंधी ॿोलीअ जे बजाए ॿी ॿोलीअ जा गाना ॿुधनि था या ॿी ॿोलीअ जा प्रोग्राम ॾिसनि था। पोइ उन्हनि में हू ॾिसनि था त हीउ हीरोज़ जो किरदारु आहे या हीउ चङे माण्हू जो किरदारु आहे, हू पाण खे मोतबर सॾण जे लाइ कहिड़ो लफ़्ज़ थो ॻाल्हाए, त उहे माण्हू जेके उन्हनि जी पोइवारी कनि था, असांजे ख़ासि तौर ते हिन वक़्तु बहिराड़ियुनि में ख़ासि तौर ते जेको ॿोली जो बिगाड़ आयो आहे उनजो मेन सबबु इहो आहे त केबिल कल्चर जॾहिं खां असांजी सिंध में आम थियो आहे तॾहिं खां ई इन खां पहिरीं असांजे ॿोलीअ जो बिगाड़ न हो।
जॾहिं खां केबल कल्चर आम थियो आहे, जीअं साईं पहिरियां ॻाल्हि करे वियो, त हिन वक़्तु असांजा सिंधी इदारा जंहिंमें इलेक्ट्रॉनिक इदारा हुजनि चाहे प्रिंट मीडिया हुजे, ॿिन्ही मीडियाज़ ते जेका ॿोली ॻाल्हाई वञे थी उहा मां सम्झां थो त कहिड़ी ॿोली आहे। छो त उहो जेको ॿोलीअ जो वींझार अचे थो त बाबा मां सिंधी ॿोलीअ जे हवाले सां ॻाल्हायां थो, हाणे उहो उते वेही करे पंहिंजे लहजे में ॻाल्हाइण में अंग्रेज़ी लफ़्ज़ इस्तेमालु करे थो, उर्दू जा लफ़्ज़ इस्तेमालु करे थो। हाणे उहे लफ़्ज़ इस्तेमालु करण जो उनजो मक़सदु इहो आहे मां पाण खे लिखियलु पढ़ियलु दुनिया ॼारो महसूसु करायां। हालांकि दुनिया त उनखे सुञाणे थी प्रोफेसर आहे, हीउ लेक्चरर आहे, हीउ आलिम आहे, हीउ अदीब आहे, हीउ तमामु वॾो ॾाहो आहे, हीउ तमामु वॾो दानिश्वर आहे, पर उहो पंहिंजी मनता जे ख़ातिर अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु करे थो। सुगड़नि जे आॾो जेकॾहिं अची करे इहा ॿोली ॻाल्हाईंदो त आम सुगड़ त उनखे न सम्झंदो। हींअर आम तौर ते तव्हां ॾिसो त मोबाइल जो इस्तेमालु थी वियो, आम थी वियो आहे। हाणे उन मोबाइल जे इस्तेमाल में हलो हेलो, हाणे असां सिंधी माण्हू जॾहिं शुरूआति थिए थी छा हाल आहे ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं, हाल अहिवाल कंदा आहियूं, रीतूं रस्मूं जेके असां में आहिनि इब्तिदा खां उन्हनि वारी असां वटि हाय अची वई, अंग्रेज़ हाय कई, माना उन सभु कुझु इन में करे छॾियो। जॾहिं त असां सिंधी असांजे सिंध जे सुगड़नि वटि इहा शइ न सिर्फ़ु सुगड़नि वटि आहे, सिंध जी रवायत में आहे, आए जो आदर भाउ अदा कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो, ख़ैर आहे, ठीकु ठाक, बचड़ा ॿार संगत साथ ॻोठ राज माल मता ढगो ढोर बनी ॿारो ओड़ो पाड़ो, सभई जेकी बि उन जी किर्त ज़िंदगी सां वाबस्ता किरदार आहिनि उन पंहिंजी गुफ़्तगू में उन्हनि किरदारनि जी निशानदेही कनि था। इहा शइ जेका आहे उन किरदारनि जी निशानदेही असां खां गुफ़्तगूअ जो लहजो तब्दील थी वियो आहे, इन जो बि अहम सबबु आहे जो ॿोली में बिगाड़ आयो आहे। नाज़रीन, आजिज़ साहब जन जो चवणु हो त ॿोलीअ में जेको बिगाड़ आहे उहो इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं जेको फिल्मी कल्चर आहे उन इलाही सारो ॿोली जे बिगाड़ में किरदारु अदा कयो आहे। असांजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, पर वक़्तु थियो आहे नंढी ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में वरी भलीकार। बहार फ़क़ीर, तव्हां इलाही वक़्त खां वठी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इन्हनि शयुनि खे वेझो को ॾिठो आहे। तव्हां बुनियादी तौर ते ॻोठाणा आहियो, तव्हां तक़रीबन पंहिंजी ज़िंदगी ॻोठ में गुज़ारी आहे। आजिज़ साहब जन जेका ॻाल्हि कई त इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं फिल्मी कल्चर ॿोलीअ में बिगाड़ आंदो आहे, पंहिंजो गुलहसन मलक ॻाल्हि कई त ॿोलीअ में बिगाड़ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मीडिया बि आणे पई। उहा त ॻाल्हि ठीकु आहे, मीडिया फिल्मी कल्चर कुझु बि किरदारु अदा कनि पिया, ॿोली में बिगाड़ आणनि पिया, पर असां ॻाल्हि हीअ था कयूं त सुगड़ पंहिंजी ॿोलीअ जी हिफ़ाज़त करण में केतिरो कामयाबु आहे। छा सुगड़नि सिंध जे नौजवाननि खे, सिंध जे ॿारनि खे, सिंध जे जेको मारू माण्हू आहिनि ॻोठाणा आहिनि उन्हनि जे लाइ को अहिड़ो दिलचस्पी वारो माहौल पैदा कयो आहे त जीअं उहे पंहिंजी ॿोली ॾे मुतवजा थियनि ऐं पंहिंजा लफ़्ज़ ॻाल्हाइण ते उनखे शौक़ु पैदा थिए त हीअ असां धारिया लफ़्ज़ था ॻाल्हायूं, असां पंहिंजी ॿोलीअ खे विञायूं पिया, असांजी ॿोली जेका आहे उहा घटिजंदी पई वञे, असांजी ॿोलीअ ते ॿी ॿोलीअ जा लफ़्ज़ हावी थींदा पिया वञनि। अहिड़े क़िस्म जो सुगड़ कहिड़ो किरदारु अदा कयो आहे? अगर साहब महिरबानी। सुगड़ साईं वारा काफ़ी ॻाल्हियूं इहे करे विया त तव्हांजो मक़सदु इहो आहे त सुगड़ छा पिया कनि, बिगाड़ कंहिं बि आंदो, मीडिया आंदो, कई बैरूनी हवासी जेके असां वटि पहुता उहे आंदो। तव्हांजो मक़सदु मां सम्झां शायदि इहो ई आहे त उन जे तज़ाद में उन जे मुक़ाबले में हाणे सुगड़ कहिड़ो कमु कनि था, उनजे दफ़ा में छा, हा उनजो दफ़ा कीअं कजे। त मक़सदु इहो आहे त साईं असांजा मोहसिन आहिनि सभई सुगड़ हज़रात जेको असांजो सुगड़ कमु हाणे कनि पिया, पोइ वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त असां जॾहिं इब्तिदा में मूं सुगड़ाइप शुरू कई त उन वक़्त में असांखे उस्तादनि खां हिकिड़ा 10 मिलिया। उन 10 जो मक़सदु इहो हो त बाबा 10 नाला 10 ॿोननि लिया हुजनि। जीअं हाणे मतिलबु आहे चंड, चिमक, चांद, चंदोरो, पहलो, माह, बदर, हिलाल, पूरब, मुकरद, अहिड़े नमूने सां अहिड़ा 10 नाला हुया। पर हाणे जॾहिं असांजो बिगाड़ आयो आहे तॾहिं मूं इहा राय रखी पंहिंजे सुगड़ हज़रात सां ऐं हिन उस्ताद सुगड़नि सां नौजवाननि सां त बाबा हाणे हीअ ॿिया लफ़्ज़ छॾियो, छो त असुली सिंध जीअं सखावत आहे न, ॿिया लफ़्ज़ असां वटि जीअं अचनि था, सिंधी ॿोली बि असांजी अहिड़ी सखी आहे जो उन्हनि खे पंहिंजे बणाइण जी कोशिशि करे उनखे पाण में ज़म करे छॾियो अथई। अहिड़ा लफ़्ज़ बि हिकिड़ा थी विया आहिनि, पर जॾहिं हाणे असुली बाक़ाइदा सिंध जे माण्हुनि जी पाण मुरादी सखावत आहे, ॿोली जो बिगाड़ थिए। ॿोली न मुंहिंजो मतिलबु हीअ आहे त
सिंधी ॿोली जीअं हाणे मतिलबु आहे असांखे बाबा मानी धानी हा न सी असां चवंदासीं तमामु सुठो हाणे VIP पर उहो ॻाल्हाइबो सिंधीअ में लहजो सिंधी हूंदो जीअं अॻु सिंगार चवंदा हुआ 10 ॿोलियुनि में हाणे जीअं तव्हां ॻाल्हि था कयो त सिंधीअ में मानी धानी या कन इलाइक़नि में मानी बानी बानी चयो वेंदो आहे पर हाणे उन जी जाइ ते अक्सर इलाइक़नि में ईअं पियो थिए त मानी शानी खाधी आहे हाणे इहा शानी काॾों आई आहे अहिड़े क़िस्म जा केतिरा सारा लफ़्ज़ आहिनि न इहो मां इहो लहजा आहिनि मुहार आहिनि कंहिं इलाइक़े में हाणे असां वटि हिते जेका मानी रखंदा आहियूं 26 ते वरी अॻिना हलंदो त तव्हांखे इहा मिलंदी पिंडी बाबा मानी वरी 26 पिंडी पर अञा अॻिना हलंदासीं त वरी कंहिं जॻह ते असांखे मिलंदी इहा दबकी पर जेकॾहिं बलोचिस्तान में टपी वेंदासीं त उन्हनि जूं वरी ॻाल्हियूं ई जुदारियूं उते जेके हुननि जा मुहार आहिनि हाणे असां चऊं बाबा हुतां किथे हलो का लस्सी लाड़ो नेरनि कयूं का चांहि पाणी हू असांखे सिंधीअ में कीअं चवंदा आहिनि जुलनाहूं वताख ते जुलनाहूं वताख ते चांहि प्याली पीनाऊं दौरा केना वेनो ही बिगाड़नि हीअं पियो चवां त तव्हां जंहिं इलाइक़े जी ॻाल्हि कयो था लोअर बलोचिस्तान जी नसीराबाद डिवीज़न सिबी डिवीज़न जा जेके ओरिया इलाइक़ा आहिनि उन्हनि में जंहिं क़िस्म जी सिंधी ॻाल्हाई पई वञे या उतां जा जेके माण्हू जेको लहजो इस्तेमालु करे रहिया आहिनि उन्हनि ते तव्हां मयार नथा ॾेई सघो छो जो हुते बलोची कल्चर बि इलाही सारो सघारो कल्चर आहे उते सिंधी माण्हू बि खोड़ सारा रहनि पिया पर असांजी जेका हिन महिल सिंध आहे उतो जा जेके मुंहिंजे पुछण जो मक़सदु इहो त जेके ॻोठ आहिनि सुघड़ उहो किरदारु अदा करे पियो जंहिंसां ॿोली जो दफ़ा थी सघे सुघड़ सिंध जे ॿार ॿुढे नौजवान खे उहो दिलचस्पी वारियूं माहौल कचहरियूं ॾेई सघियो आहे त जीअं उहे पंहिंजी ॿोली तरफ़ वरी ॿीहर मुतवजा थियनि मां त कयां त हिन वक़्तु सुघड़नि जो असांजो जेको प्रोग्राम आहे या असांजी जेका ज़हन में सोच आहे त उनखे छा ॾियो मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो त हू जेको 10 मां ॿुधायो पियो 10 ॿोलियुनि वारो बाबा इहो ॿार हिन ॿोली ते न रखो असांजी सिंधी ॿोली जेका आहे उहा हिकिड़ी वसी ॿोली आहे इनखे सिंध में अहिड़ा 10 नाला हिकिड़ी बि ॿोलीअ जा तव्हां ॻोल्हे इनखे मैदान में रखो हाणे असां वटि हीउ दर आहे इहो दर असांजी ॿोली जो लफ़्ज़ न आहे इहो फारसी आहे असांजो इन जो असली नालो आहे सिंधीअ में ॿुंभो जेको हाणे ओपरो लॻंदो पोइ मां सभिनी खे इहा अपील कई आहे त बाबा हिकिड़ी शइ जा 10 नाला से बि सिंधीअ में कंहिं नज़म में बंदि कयो कंहिं बैत में बंदि कयो तव्हां हिन इलाइक़े जा नामवर सुघड़ आहियो हितों जे पस गिरदाई जा सवी ॻोठ जा माण्हू तव्हांखे उस्ताद बहार करे छॾीनि था ठीकु आहे तव्हां चओ था त हिन जो नालो जंहिंखे असांजी तक़रीबन सॼी सिंध में दर सॾियो थो वञे या दरवाज़ो सॾियो थो वञे दर या दरवाज़ो को सिंधी नालो न आहे इन जो असुलु नालो आहे ॿुंभो तव्हां पंहिंजे पस गिरदाई में घणनि माण्हुनि खे इहा ॼाण ॾिनी आहे आम माण्हुनि खे त बाबा हीउ ॿुंभो आहे असां काफ़ी ॾिनो आहे पर मूंखां अॻ में बि शाह साहिब बि अहिड़ो ॾिनो आहे ॿुंभे बरदो न जनी ॿुंभा जन बरी डूंगर से डोरी थियूं आज साहब ॾिसो शाह साहिब तमामु वॾो हिकिड़ो नालो आहे हुन इलाही सारी ॿियनि ॿोलियुनि में बि हुन पंहिंजी शाइरी में समाया आहिनि ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ बि पर असां हीअ ॻाल्हि था कयूं त सुघड़ खे अहिड़ो माहौल पैदा करणु घुरिजे जो सिंध जो नौजवान ॿार ॿुढो शौक़ु पैदा थिए असां इहा शइ बिल्कुलु कई आहे अमली तौर ते जॾहिं त असांजे सलात जे प्लेटफॉर्म जो मुकमल तौर ते जेको मक़सदु आहे ॿोली जी ख़िदमत जो उन में मूं खोड़ भेरा स्कूलनि में वञी करे इन ते जेको आहे सो ॿुधायो आहे शागिर्दनि खे त बाबा असांजी निज सिंधी ॿोली कहिड़ी आहे ऐं उस्तादनि खे स्कूलनि में वञी करे असां लिखत में खोड़ा ॾिना आहिनि सिंध टेक्स्ट बुक बोर्ड इन शइ जो मूं वटि प्रेस रिकॉर्ड मौजूदु आहे गॾो गॾु उहे शयूं जेके मूं इदारनि में जमा करायूं वज़ीर तइलीम खे उहा शइ लिखत में ॾिनी आहे त सदियुनि खां वठी 1 ॾूॾू ॿिॾू 4 हाणे निज सिंधी खोड़ा रुपए 2 रुपए 5 रुपए उहो निज सिंधी खोड़ो मिले थो ठीकु आहे ऐं पढ़ायो वञे थो 1 ॾूॾू ॿिॾू 4 न 1 सिंधी न ॾू सिंधी निज सिंधी खोड़ो किथां आहे पोइ असां उस्तादनि खे वञी मूं उहा कोशिशि करे असांजी ॿोली मुहाफ़िज़ सलात जे प्लेटफॉर्म जी हिकु कमेटी आहे जंहिंमें असांजा नामवर सुघड़ जेके ॿोली जा माहिर आहिनि उन में कमु कनि था असां पंहिंजी ॿोली मुहाफ़िज़ कमेटी जे तरफ़ां इहा शइ लिखत में ॾिनी आहे त 1 बिको 2 2 बिको 4
उहे निज सिंधी खोड़ा जेके आहिनि उन्हनि खे सिंधी में पढ़ायो। गॾोगॾु दर्सी किताब में जेका सूर तख़्ती पढ़ाई वञे थी अलिफ अख बे बदक वारी, उन में मिसाल तौरु ये ॼारी पढ़ाई थी वञे। हाणे पढ़ाई जे ॼारी थी वञे, हिन वक़्तु जेका तस्वीर ॾिनी वई आहे उहा छाणीअ जी ॾिनी वई आहे। हालांकि छाणीअ ॼारी में फ़र्क़ु आहे। जीअं साईं ॻाल्हि कई दाल दर, अरे बाबा तव्हां दाल दुहल पढ़ायो त निज सिंधी आहे। दाल दर दरवाज़ो असांजी ॿोली जो लफ़्ज़ु कोन्हे। ये यको पढ़ायो था। हाणे ॿारु उन यके खे ॻोल्हण जे लाइ कंहिंजो दरवाज़ो वठंदो, पर जेकॾहिं तव्हां ये याकूत पढ़ाईंदव त ॿारु सम्झंदो त हीउ कुदरती हीरो आहे जंहिंजो नालो वठनि था। ऐं साॻे वक़्तु इन ॿोलीअ में पे पखो, पखा ऐं पवार माड़े कीन मटिया लतीफ़ साईं पखो कंहिंखे सॾियो आहे, ऐं असांजे इन दर्सी निसाब में बिजली वारो पखो ॾेई छॾियो अथनि। हाणे जे तव्हां बिजली वारो पखो ॾिनो आहे त असांजा सिंधी पखा काॾे वेंदा? त इन क़िस्म जी तहक़ीक़ी तौर ते असां सलाह जे प्लेटफॉर्म तां 3 मरहला हलाया आहिनि। सभ खां पहिरियां त उहो जेको बिगाड़ आहे उन जे ख़िलाफ़ु असां एहतिजाज नोट करायो आहे। एहतिजाज नोट कराइण सां गॾोगॾु उन एहतिजाज वारे मामले खे लिखत में इहा शइ ॾिनी आहे। दर्सी किताबनि जी ॻाल्हि कयो था त दर्सी किताबनि में इहो बिगाड़ आहे। हा, जीअं तव्हां ये यको या ये याकूत जी ॻाल्हि था कयो, या बे दाल दुहल या दाल दरवाज़े जी ॻाल्हि था कयो, इहो दर्सी किताबनि में बिगाड़ ज़रूरु आहे। ठीकु आहे, उहो बि हिकिड़ो अंसर आहे जेको ॿोली में बिगाड़ अचे पियो। पर इन खां वधीक जेको ॿोलीअ में बिगाड़ आहे उहा तव्हांजी इन ॻाल्हि में काफ़ी वज़न आहे त बाबा फिल्मी कल्चर आहे या जेको मीडिया कल्चर आहे उहो बि ॿोली में बिगाड़ आणे पियो। पर मां हीअं थो चवां त सिंध जो सुघड़ो इन यलगार खे या इन बिगाड़ खे रोकण जे लाइ को असराइतो किरदारु अदा करे, दिलचस्पी वारो माहौल पैदा करे। जीअं फ़र्ज़ु कयो अॼु तव्हां हिन क़दीमी ॻोठ ही ज़रूरु आहे, 200 साल पुराणो ही ॻोठ आहे, पर हीउ उन जॻह ते क़ाइमु ॻोठ आहे जिते सभई सहूलियतूं मौजूदु आहिनि। सुवारी जी सहूलियत मौजूदु आहे, समूरी सहूलियतूं मौजूदु आहिनि, बिजली जी सहूलियत मौजूदु आहे। पर सुघड़ तव्हांजी सलाह तंज़ीम जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त घणनि ॻोठनि अहिड़नि में वई आहे जिते का सहूलियत न आहे, उते वञी अहिड़े क़िस्म जूं दिलचस्पीअ वारियूं कचहरियूं मुनक़द कयूं हुजनि जेका उतां जे माण्हुनि खे उन कचहरियुनि सां हिकिड़ो शौक़ु पैदा थिए। उन कचहरियुनि में जेका ॿोली ॿुधाई वञे, जेका ॻाल्हि कई वञे, उहा उनजे ज़हन में वेहे। उहे धनार, उहे ॻोठ जा पवार, उहे पखनि में रहण वारा माण्हू उन लफ़्ज़नि खे पचारीनि, वरजाइनि त जीअं उहा ॿोली ॿीहर बहाल थी सघे। बिल्कुलु इहा शइ कमु करे पई। थरपारकर में असांजो मोहम्मद क़ासिम राहिमो आहे जंहिं हिन वक़्तु लतीफ़ साईं जो रिसालो, लतीफ़ साईं जो गंज छपरायो आहे, ऐं उहो मुकमल तौर ते थर जे इलाइक़े में इन ॿोलीअ जे मुआमले ते जेको आहे सो लेक्चर ॾिए थो, स्कूलनि में वञे थो। ॿोली सलाह जे प्लेटफॉर्म तां वज़ाहत सां हिकु सुघड़ जे नाते सां ताज मोहम्मद हाले पोटो आहे। बज़ाहिर हुनजो ज़मीदारी पेशो आहे, पर सलाह जे प्लेटफॉर्म तां हू ॿोली जी ख़िदमत करे थो। साईं उस्ताद गुल हसन गुल मलिक साहिबु आहे, जीअं तव्हांजे साम्हूं ॿुधाईं त स्कूलनि में उन्हनि शागिर्दनि जे साम्हूं, ऐं मां बज़ाते ख़ुदि उते जामशोरो जे हाई स्कूल में, हैदराबाद जे हाई स्कूलनि में, मांझंद ऐं गॾोगॾु कोटली जे खोड़सारनि प्राइवेट स्कूलनि में, जिते जन स्कूलनि में सिंधी तइलीम जो को तसवुरु कोन्हे, माना जिते सब्जेक्ट ई कोन्हे, मां कोशिशि कंदो आहियां त टाइम कढी उन्हनि स्कूलनि में उन्हनि मासूम ॿारनि खे पंहिंजी जेका सिंधी ॿोली आहे, ऐं गॾोगॾु मुंहिंजो हिकिड़ो अख़लाक़ी फ़र्ज़ु थिए थो त सलाह जे प्लेटफॉर्म तां प्रिंसिपल खे दरख़्वास्त ॾियां थो, साईं महिरबानी करे तव्हां पंहिंजे स्कूल में सिंधी तइलीम ज़रूरु रखो। आजिज़ साहिब जो चवणु आहे त थर ऐं लाड़ में कुझु सुघड़ कोशिशूं कनि पिया त उन ॿोलीअ जी यलगार जेका धारी यलगार आहे उनखे रोकण जे लाइ कुझु सुघड़ कोशिशूं कनि पिया, पर उत्तर सिंध में अञा ताईं अहिड़ी का कोशिशि न थी सघी आहे। हिते वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में ॿीहर भलीकार बहरहाली जीअं प्रोग्राम जे वक़फ़े दौरान हिकिड़ी ॻाल्हि थी पए त सिंध जो सभ खां वॾे में वॾो सुघड़ ऐं सिंध जो सभ खां वॾे में वॾो ॿोली जो मुहाफ़िज़ ऐं बाक़ी सुघड़ अदीब समूरे जो समूरा उनजा पोइ लॻ हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहिबु आहे, जंहिंजो रिसालो ॿोलीअ जो वॾो मुहाफ़िज़ आहे। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त पोइ दीन जो मुहाफ़िज़ सभ खां वॾो क़ुर पाक आहे, पोइ दीन सॼी दुनिया में महफ़ूज़ हुजे हा। या इन असां किताबनि जी हद ताणी ॻाल्हि करे सघूं था, अक़ीदे मुहबत जी हद ताणी इहा ॻाल्हि करे सघूं था, पर किताब तहफ़ुज़ नथा करे सघनि। किताब तॾहिं तहफ़ुज़ कंदो ॿोली जो जॾहिं उनखे पढ़ियो वेंदो, पढ़ायो वेंदो। तव्हांजे सिंध जा घणा माण्हू लतीफ़ सरकार जो रिसालो पढ़ंदा आहिनि? सिंध जा उहे ॻोठ जिते तालीम जो रेशो बिल्कुलु बि न हुजण जे बराबरि आहे, उते लतीफ़ जो रिसालो किथे थो पढ़ियो वञे त सिंध जी ॿोली जो तहफ़ुज़ थी सघे। सुघड़ कहिड़ो किरदारु पियो अदा करे अमली तौर ते, जेको पाण जिस्मानी तौर ते हली वञी उन्हनि माण्हुनि खे ॿुधाए त बाबा हीअ ॿोली आहे असांजी,
ऐं असांजा लफ़्ज़ हीअ आहिनि, इहे ई वर्जायो बाबा। उन्हनि खे तव्हां बैत जी सूरत में दिलचस्प चेन सिटिन जी सूरत में अहिड़ियूं शयूं तव्हां सुगड़ाइप जे उन ॿोलीअ में, सुगड़ाइप जे फ़न में समारे उन्हनि खे ॾेई छॾियो त उहे झंग में भले धनार झुंगारींदा वठनि त जीअं उहा ॿोली वरी सघे। जी अज़हर साहिबु ॻाल्हि इहा आहे त जीअं तव्हां ॿुधायो त हज़ूर सल्लल्लाहु जे मौजूदगी बज़ाहिरी दुनिया में जेकॾहिं न आहे त क़ुर शरीफ़ आहे, इस्लाम जिते किथे हुजे हा। अहिड़ी तरह सां शाह जो तव्हां हिकिड़ो तशबीह ॾिनी आहे। सो मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे त असां सुगड़ जेके आहियूं, हिकु त पंहिंजे हड़ा वड़ा निकिरी करे हर ॻोठनि में असां कचहरियूं इहे बरक़रार रखियूं आहिनि। वॾड़ा वॾड़ा घुराए उन्हनि सां गॾु उहे नंढड़ा विहारियूं था त बाबा हिननि जो तालुके में 1000 खां वधीक ॻोठ आहिनि। तव्हां हिन महिल ताणी घणनि ॻोठनि में कचहरियूं कयूं आहिनि? असां तक़रीबन मां त सम्झां थो काफ़ी ॻोठनि में कयूं था। इहो टोटल सम्झो कुझु बि था, पर अमली तौर ते कयूं केतिरियूं आहिनि? काफ़ी कयूं हूंदियूं साईं कचहरियूं असांजूं। हाणे बि कचहरियूं हर जॻह ते असांजी इहा कचहरी थियल आहे। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त असां उन्हनि खे इहो बि पैगाम ॾिनो आहे त बाबा इन जॻह ते जीअं हाणे VIP आहे, सुठो आहे हिकिड़ो, इन जॻह ते तव्हां सुठो चओ। अहिड़ियूं ॻाल्हियूं बि असां कयूं आहिनि बाबा। उहो कीअं असां नज़म जीअं तव्हां जो चओ था अचो सुठो हिकिड़ो ठाहे। जीअं तव्हां ॻाल्हि कयो था त हाणे सुठे जी जाइ ते अक्सर करे VIP इस्तेमालु जी जी जेको उफट ग़लति आहे। जी VIP अंग्रेज़ीअ जो जेको मुख़फ़फ़ आहे जंहिं समूरे जुमिले जो, उहो छा खे थो सॾियो वञे? तव्हां कॾहिं इन ते ई ॿुधायो आहे उन्हनि खे त बाबा हीउ VIP छा आहे? मुंहिंजे चवण जो इम्पोर्टेंट पर्सन इन जो कहिड़ो कमु सुठे हुजण था? मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त हाणे असां जेको हींअर कमु कयूं पिया उहो ख़ासि करे बाबा 10 नाला असां उनखे सिंधी में था ॿुधायूं। बाबा हिकिड़ी शइ आहे, असांजी का ॿोली में खोट त कान्हे, उहे लफ़्ज़ इस्तेमालु कयो। हिकिड़ो तव्हांखे नथो अचे, ॿियो न ईंदो, टियों न ईंदो, आख़िर 10 नालनि मां हिकिड़ो तव्हांखे ज़रूरु ईंदो। हाणे ॾिसो असां वटि आहे हितेसीं, उनखे ॿुधायोसीं बाबा रोड, कहिड़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे? रस्तो, पेचरो, घस, चारो, पहो, बंद। अहिड़ा लफ़्ज़ तव्हां असां पाण इस्तेमालु कयूं। बाबा उठ आहे, ॾाघो आहे, मयो आहे, महिराण आहे, गोतो आहे, गोरो आहे, इहे लफ़्ज़ असां इस्तेमालु हाणे कयूं पिया। असां हीअं था चऊं त तव्हां जेकॾहिं 10 था चओ, हिकिड़ी शइ जा 10 नाला था ॿुधायो माण्हुनि खे, तव्हां उहो 10 वारे जॾहिं त तव्हां लेवल खे पुॼो तेसिताणी जेके ग़लति नाला जीअं तव्हां चओ था त दर असांजो नालो कोन्हे, हिन जो नालो बुंभो आहे। अहिड़े क़िस्म जा सभई लफ़्ज़ आहिनि जेके असांजी ॿोलीअ जा न आहिनि, पर असां जे माण्हुनि खे ख़बर ई न आहे त असांजी ॿोलीअ में हिन जो नालो ॻाल्हायूं छा था, ॻाल्हायूं छा था। तव्हां सभ खां पहिरियां उन ते तव्हांखे कमु करणु घुरिजे त भई असां हिन जो नालो हे आहे। तव्हां हिकिड़े जा 10 नाला त पोइ ॿुधायो न की हिकिड़ो त उहो साबित करे। मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त बाबा हीअ नाला हेतिरा छॾे असां सिंधी माण्हू छो ॻाल्हायूं उहो लफ़्ज़? जेको अहिड़ो लफ़्ज़ आहे हर ॻोठ में वञूं था, जॾहिं असांजी सिंधी ॿोलीअ में, सिंधीअ ॿोलीअ में हुनजा 10 नाला असांखे मिलनि था। बाबा हिकु न करे ॿियो इस्तेमालु करे, भले हाणे ज़रूरु त कोन्हे को केतिरो। तव्हां ईमानदारी सां मूंखे ॿुधायो त सुगड़ पंहिंजी ओवरऑल हिन सिंध में तक़रीबन सॼी सिंध में घणी तादाद सुगड़नि जी हूंदी? साईं सुगड़ 5000 सुगड़ हूंदा तक़रीबन जेको आहे 5000 जे लॻभॻि जेको सुगड़ जेको थी सघनि था। बल्कि असां वटि त जेकॾहिं 5000 सुगड़ आहिनि त सिंध जो जेकॾहिं 2 लख ॻोठ आहिनि, हिकिड़ो सुगड़ हिकिड़े महीने में जेकॾहिं 5 ॻोठनि में वञी कचहरी मचाए, उते केतिरो सुधारो अची सघे थो? उनजो सबबु हीअ आहे त सुगड़ वटि वसाइल मौजूदु न आहिनि। असां इन सिलसिले में सरकार खे लिखियो आहे त तव्हां सुगड़ खे पघार न ॾियो, फैसिलिटी ॾियो। स्कूलनि जे अंदरि, कॉलेजनि जे अंदरि सुगड़ खे उस्ताद रखो, जेको पंहिंजी मदद पाण त सलाह जे प्लेटफॉर्म तां न तव्हां वसीलनि जी मोहताजी जे करे जेसिताईं तव्हांखे वसीला ॾिना वञनि उन खां पोइ तव्हां इलाक़ाई कमु कयूं पिया। तव्हांजो बहार अली बहार हिन ॻोठ में रहे थो, मिर्ज़ा वाह जे मथां वेठो आहे। मिर्ज़ा वाह जे हुन सिरे खां वठी हुन सिरे ताणी केतिरा नंढा नंढा ॻोठ मौजूदु आहिनि जिते पैदल बहार अली पहुची सघे थो। उन्हनि केतिरनि ॻोठनि में वञी हुन कचहरी कंहिं बि वसीले जी ज़रूरत कोन्हे। पहुची त सघे थो, पर उन स्कूल जो उस्ताद उन सुगड़ खे ॻाल्हाइण जे लाइ, ॿोलीअ जी ॻाल्हि करण जे लाइ शागिर्दनि ताईं जॾहिं छॾींदो, उस्ताद चवे थो बाबा तव्हांजो हिते अमल दख़ल ई कोन्हे को,
तव्हां स्कूलनि जे वञण जे बजाए जेकॾहिं ओताकुनि में वञी असां कयो आहे, असां कयो आहे। बचायो असां इहो कयो आहे साईं, ओताक सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधायां त अवामी जेके तफ़री गांव उहा तव्हां ॻाल्हि कयो था त ॾिसो नाज़बाग आहे काज़ी अहमद में, मेन आम माण्हू जेके आहिनि उते घणा अचनि था। असां उन नाज़बाग में हर 15 वार कचहरी कयूं था जिते अवामी माण्हू अचनि था। लालबाग सेवण आहे जिते सलाह जे प्लेटफॉर्म तां कचहरी थिए थी। गॾोगॾु रते दर जे बेनज़ीर पार्क में रोज़ानो कचहरी आहे, रोज़ानो सलाह जे प्लेटफॉर्म तां रोज़ानो कचहरी थिए थी। अहिड़ा असांजा खोड़ सारा ऐं गॾोगॾु जाम शोरो सिंध यूनिवर्सिटी, जाम शोरो सिंध यूनिवर्सिटी आहे। उन सिंध यूनिवर्सिटी जे टीचर्स क्लब में अलामा आया काज़ी जी मज़ार वटि इन्हनि यूनिवर्सिटी जे स्टूडेंट खां हींअर बि को वञी सर्वे करे उन्हनि खां मालूम करे त यूनिवर्सिटी में सलात जा सुघड़ ॿोली जे हवाले सां हड़ा वड़ा जे बुनियाद ते हाजी मोहम्मद जुमन भट्टी आहे, मोहम्मद अयूब जूणे जो आहे, ख़ुदि असांजो लोहार आहे हिकिड़ो सुघड़ आहे अलाह ॾिनो बिरोही जेको फाटक ते वेठो आहे। मेन फाटक ते वेठे जेको माण्हू अचे थो उनखे पंहिंजे सुघड़ाइप जे लहजे में ॿोलीअ जा मुहावरा, ॿोलीअ जा लहजा ऐं वेठे वेठे उनखां पुछे थो अदा ही छा आहे, ही ॾाटरो आहे, ही रंबी आहे, हिनखे छा चवंदा आहिनि। माना हू पंहिंजो कमु किर्त सां बि लॻल आहे। त असां सलात जे प्लेटफॉर्म तां कोशिशि कई आहे त ॿाहिरि वसायल न आहिनि, पर जेको जिते रहे थो उते रही करे ऐं उन प्लेटफॉर्म तां पंहिंजी मदद पाण त कमु करे पियो। तव्हां मुख़्तसिर इलाइक़नि जी ॻाल्हि कयो था, पर गुल हसन जीअं आजिज़ साहिब जन ॿुधाइनि था त मुख़्तसिर इलाइक़नि में थरपारकर जी ॻाल्हि करनि था, हैदराबाद जी ॻाल्हि करनि था, जामशोरे जी ॻाल्हि करनि था। सिंध जे मुख़्तसिर इलाइक़नि में कुझु सुघड़ माना इहा वरी बि जेकॾहिं ॻाल्हि कबी त अक्सरियत में लाड़ थर वारे इलाइक़नि में सुघड़ अहिड़े क़िस्म जूं चुरपुर कनि पिया। उत्तर सिंध जेका इलाही सारी ख़ुशहाल आहे ॿोली जे हवाले सां बि, माशी हवाले सां बि थर का तव्हांजी उत्तर सिंध ख़ुशहाल आहे। त थर उत्तर सिंध जो सुघड़ तव्हां मुबारकपुर शहर में रहो था, मुबारकपुर जी पस गिरदाई में जिते तव्हां पैदल वञी सघो था, सवें नंढा नंढा ॻोठनि था घणी कचहरी कयूं आहिनि। तव्हां चओ था सुघड़ जेको आहे त यानी ॿोली ख़िदमत उत्तर सिंध जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई त मां लतीफ़ सिंह जो अॻ में बि जेको आहे त हवालो जेको आहे आजिज़ साईं बि हवालो ॾिनो त तव्हांजी सिंध टीवी में अॻ में बि प्रोग्राम असां कया आहिनि। उन प्रोग्राम जे हवाले सां मां जलाल खटरी जो हवालो ॾिनो ऐं ख़ुदि डॉक्टर नबी बख्श बलोच जेको आहे सिंधी सिंगार शाइरी में लिखियो आहे त हीउ जेको सिलसिलो शुरू थियो आहे जलाल खटरी खां, जेको 1699 में शाह साईं जी जेको आहे ॼमण जी तारीख़ 1699 आहे ऐं हीउ उन खां बि अञा वॾी उमिरि जो हो। त जलाल खटरी खां सिलसिलो इहो उत्तर तरफ़ जॾहिं पहुतो, उत्तर तरफ़ जे सुघड़नि हिन फ़न खे जेको आहे नारे जे तरफ़ां थो ऐं नारे खां पूरी सिंध में जेको उत्तर जे सुघड़नि जेको आहे हिन फ़न खे पखेड़ियो। इहा मां ॻाल्हि नथो कयां, सिंधी सिंगार शाइरी किताबु आहे डॉक्टर नबी बख्श बलोच जो ऐं उहो जेको आहे बिल्कुलु जेको आहे तिन खां अॻ में बि किताबनि में मां इहे हवाला ॾिना आहिनि। मां मकालो लिखियो जेको मीरपुर ॿोली में कचहरी थी इन हवाले सां। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा तव्हां चओ था सुघड़े महिनत ख़िदमत कहिड़ी आहे, उस्ताद मोहतरम ॻाल्हि बि करे पियो त जीअं मिसाल ॿोलीअ जी ख़िदमत हाणे लतीफ़ सिंह जो तव्हां मिसाल वठो हिकु ॿोलीअ जा, इहा वॾी ख़ूबी आहे। कंहिं ॿी ॿोली में न आहे जेको आहे हिकु ॿोलीअ में अंग्रेज़ी ॿोलीअ में मिसाल तव्हां फ़र्ज़ु कयो हरण आहे, उन जी मिसाल डू आहे, डियर आहे ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे त उनजे अंग्रेज़ी जे हवाले सां जेको आहे त नर ऐं जेको आहे त मादीअ जी ॻाल्हि आहे। त अहिड़ीअ तरह सां जेको आहे सिंधी ॿोलीअ में वरी जेको आहे हिक ई जिन्स में केतिरा नाला आहिनि, ॻाढ़ोरा, रेटो, रतोलो, रतड़ो, अरतो, मंजिठो, कको, ककोर, कोंबो। हाणे हीअ वॾी हिकिड़ी लुगात आहे, हिकु ॻाढ़े रंग जा केतिरा सिंधी में नाला आहिनि। अच्छा, ॿी ॻाल्हि तव्हांखे त सुघड़नि जेको आहे त पंहिंजी मत केसि ताईं पहुचायो आहे। मां किताबु लिखियो आहे, जीअं तव्हां चओ था किताब त पढ़ियल कढ़ियल पढ़नि, होॾां वरी तव्हां सुवाल कयो था त तव्हां त बाबा ॿाराड़ी में आहिनि ई आहिनि ऐं शहरनि में तव्हां त पहुचायो न, शहरनि में ॿोली बिगड़ी वई आहे। वरी तव्हां ॿाराड़ी जी ॻाल्हि कयो था, हलो ॿाराड़ी में असां छा कयो आहे ऐं कचहरियूं अलाए केतिरनि ॻोठनि में असां कचहरियूं कयूं आहिनि। पर हिकिड़ी नई ॻाल्हि तव्हांखे ख़ुशी थींदी ॿुधायां त असांजा सुघड़ जेके आहिनि अॼु मोबाइल में जेको आहे ग़रीब माण्हू जेको आहे त बैलेंस विझाइण लाइ बि इहो बि त ख़र्चु आहे पंहिंजी जाइ ते, त सुघड़ जेके आहिनि पैकेज करनि था कॉल कॉन्फ्रेंस थिए थी त असांजा सुघड़ कराची खां वठी कश्मीर ताईं उहे मुख़्तलिफ़ जेको आहे बिल्कुलु जेको आहे पंहिंजी पंहिंजी जेको बैठकुनि ते पंहिंजी पंहिंजी ओताकुनि ते कचहरी बचे वेठा आहिनि, जा उहे मोबाइल खोलनि था पिया ऐं जेको आहे त हिकिड़ो जेको वॾी हिकिड़ी कचहरी कराची में जेको वेठी आहे त हेॾो वॾी कचहरी कश्मीर में वेठी आहे, त वॾी कचहरी जेको आहे त जेकाबाद में वेठी आहे, त जामशोरे में दोस्त सुघड़ वेठा आहिनि जा ऐं ॾोर जी कचहरी करनि था पिया ऐं दोस्तनि ते अहिड़े तरीक़े सां जेको फन पहुचाइनि था। त इन जे लाइ जेको आहे त बैलेंस जा गवर्नमेंट थी वठी ॾे उन्हनि खे पुरावो थिए थो, ॿोली जी ख़िदमत न, ॿोली जी ख़िदमत आहे न, शौक़ु बि हुनजो थिए थो, ॿोली जी ख़िदमत, ॿोली जो दफ़ा कहिड़ो थो थिए, ॿोली दफ़ा इहो थिए थो त हीअ जेके मां ॻाल्हियूं ॿुधायूं
त जीअं रेटो रतुल तव्हां चओ कीअं सिखंदा ई तव्हां रुॻो पंहिंजी कचहरी ते कयो था त उते जॾहिं असांजी कचहरी थिए थी उन कचहरी में जेको आहे अहिड़ियूं कचहरी में सवनि जे तइदाद में माण्हू वेठा आहिनि पिया ऐं ओताकुनि में जेको ओताकूं जेकॾहिं न आहिनि त हीअ जेकॾहिं कंहिं होटल ते या कंहिं चौराहे ते जेकॾहिं वेठा आहिनि छा जथो सुगड़नि जो जेको वेठो आहे छो ऐं उहे ॻाल्हियूं पियूं जेको आहे सुगड़ पाई जूं हलंदियूं ऐं मोबाइल ते जेको आहे पूरी सिंध में कचहरी हले थी। वॾी महिरबानी गुल हसन मलिक साहब तव्हांजी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। आजिज़ साहब तव्हांजी महिरबानी। बहार अली बहार तव्हांजी वॾी महिरबानी। हीउ तमामु वॾो बहस आहे नाज़रीन। ही ॿोलीअ जी ख़िदमत जे लाइ न सिर्फ़ु सुगड़नि जी ज़िम्मेवारी आहे त ॿोली जी हिफ़ाज़त कनि, पर हिन माशरे सिंधी माशरे में रहंदड़ हर फ़र्द जी ज़िम्मेवारी आहे त हू पंहिंजी ॿोली जी हिफ़ाज़त कनि ऐं ॿोलीअ जे मथां जेका यलगार थिए पई उनखे रोकनि। पंहिंजो जेको ग़लति तलफ़ुज़ इस्तेमालु कयो वञे पियो या ॿोली में जेको बिगाड़ आंदो वञे पियो उनखे रोकण जे लाइ ईमानदारनि सां हर कंहिंखे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। तेसिताणी ॿोली नथी बची सघे जेसिताणी ईमानदारी सां इन हवाले सां किरदारु न निभायो वेंदो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।